बदीन का खबर शामिल कंदासीं। बदीन में बासर मुड़स ॾेर ऐं सस ते औरत मथां तशद्दुद ऐं मिल्कियत फॿाइण जा इल्ज़ाम। बदीन लॻ ॻोठ नबी बख़्श भुरगड़ी जी रवासण मसमात बदरुनिसा भुरगड़ी पंहिंजी मासूम धीअ सबा ऐं पुट मोहम्मद वसीम सां गॾु बदीन प्रेस क्लब में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पंहिंजे बासर मुड़स ॾेर ऐं सस ख़िलाफ़ संगीन इल्ज़ाम हया आहिनि। मसमात बदरुनिसा जेका मरहूम तपेदार सईद खान भुरगड़ी जी न्याणी ऐं रईस नबी बख़्श खान भुरगड़ी जे पुट इलम दीन भुरगड़ी जी नुंहुं आहे। इल्ज़ाम लॻाईंदे चयो त संदसि मुड़ुस नईमुद्दीन भुरगड़ी ॾेर सजाद भुरगड़ी ऐं ससु नसीम भुरगड़ी बदीन शहर में मौजूदु संदसि 4 क़ीमती जॻहियूं घर विकिरो करे रक़म हड़प करे विया आहिनि। हुन चयो त हाणे जवाबदार खेसि ॻोठ रईस नबी बख़्श भुरगड़ीअ में वाक़िअ सरकारी प्लाट ते ठहियल ज़ाती घर मां ज़ोरी कढण लाइ तशद्दुद करे रहिया आहिनि, जॾहिं त खेसि क़त्ल करण जी नियत सां क़ातिलाणो हमिलो पिणु कयो वियो आहे। मुतासिर मूजिबि सीशन कोर्ट जे हुकुम ते FIR त दाख़िल थी चुकी आहे, पर बदीन पुलिस बाअसर जवाबदारनि जी सहायता करे रही आहे, जंहिं सबबि अञा ताईं कंहिं जवाबदार खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। हुन वधीक चयो त के संदसि ॿारनि खे लगातार जान खां मारण जूं धमकियूं मिलनि पियूं, जंहिं करे संदसि ज़िंदगी सख़्तु ख़तरे में आहे। मसमात बदरुनिसा भुरगड़ी बदीन जी सीशन जज ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो फौरी नोटिस वठी खेसि ऐं संदसि ॿारनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून मुताबिक़ सज़ा ॾिनी वञे त खेसि इंसाफ़ मिली सघे। वधीक ॾिसंदा हिन रिपोर्ट में। अस्सलाम वालेकुम। आऊं नईम दीन जी घरवारी आहियां। मुंहिंजो नालो बदरुनिसा आहे ऐं मुंहिंजो मुड़ुस साइकोलॉजी जो पेशेंट ऐं जुआरी क़िस्म जो माण्हू आहे। उहो मूंखे तशद्दुद कंदो आहे। मुंहिंजी शादी खे 17 साल थिया आहिनि। ॿ साल थिया आहिनि पंहिंजो मतिलबु मूं ते तशद्दुद कंदे आयो। ऐं पार्लर जो कमु कंदी आहियां, सिलाई जो कमु कंदी आहियां। हीउ मूंखे मारींदो कुटींदो आहे ऐं मुंहिंजे ॻोठ में मूंखे ग़लति इल्ज़ाम हणंदो आहे। अॼु उन सभिनी रेस नबी बख़्श भुरगड़ी जे ॻोठ में उनजी वॾी धीउ उनजे पुटनि खे फ़ैसिला करे करे ऐं उन थकी पिया आहिनि ऐं हो वरी चवनि था त असां तव्हांजो फ़ैसिलो करे करे थकी पिया आहियूं, त तंहिं वजह सां मजबूरी थी पंहिंजे कोर्ट में वई आहियां। कोर्ट में मूंखे 6 महीना थी विया आहिनि। पंहिंजो लॉयर कयो आहे। अॼु मुंहिंजे लॉयर ते इल्ज़ाम हयो वियो आहे। उनखे मुंहिंजो घर वारो नईम कोर्ट में वञी उनखे मारण वञे, धमकियूं ॾी, उनखे पिस्तौल खणी उनखे अलाह सां ई बचायो आहे। मुंहिंजे परवरदिगार अॼु बि मुंहिंजो भाउ आहे ऐं सुभाणे बि मुंहिंजो भाउ थी रहंदो। ऐं मूंखे जेको मारे थो, मुंहिंजे मुड़ुस खे जेको चोरनि था, उहो नईम अब्बासी आहे। ॿियो मुंहिंजो ॾेर सिजाद आहे। मुंहिंजी ससु नसीम आहे। उहो मुंहिंजे मुड़ुस खे चोरे ऐं मुंहिंजी बरगराई था। मुंहिंजे बाबा जी प्रॉपर्टी मूंखे ॾी वई हुई, उहा मूं पंहिंजे ॻोठ में ठाराई आहे। उनखे 4-5 साल थी विया आहिनि, पर हे मुंहिंजी प्रॉपर्टी ते कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं मूंखे मारणु चाहिनि था ऐं मूंखे रोज़ मुंहिंजा माण्हू मोकिलींदा। ऐं सर खे SP खे मूं कल्ह राति जो 2-3 ॾींहं थी विया आहिनि, मूंखे मारियो वियो, पिस्तौल खणी आयो। मूं SP ॾांहुं फ़ोन कई, SP वीचारी मूंखे घर पुलिस मूंखे पाण सां गॾु वठी आई आहे। मूं ते FIR कटाई आहे। मूंखे जवाबदार पेश कोन कया आहिनि। मूंखे इंसाफ़ ॾियो वञे। मूंखे मारीनि था, मूंखे कुटीनि था। ऐं SP DSP ऐं जा उनखे सीशन कोर्ट जज खे अपील थी करण थिया। सदर अली आसिफ ज़रदारी खे अपील थी करण, मूंखे इंसाफ़ ॾियो वञे। अगरि मूंखे इंसाफ़ कोन ॾियो वेंदो, हे मुंहिंजा 2 ॿार आऊं पंहिंजे पाण खे ख़ुदकशी करे मारे छॾींदसि। ऐं दार नईम काज़ी, मुंहिंजो ॾेर सिजाद, मुंहिंजी ससु तंहिं करे चवां थी मूंखे अपील घुरिजे, मूंखे अपील ॾी वञे, मूंखे इंसाफ़ ॾियो वञे, मूंखे इंसाफ़ ॾियो वञे। ऐं सर इन सभिनीनि खे करणु चाहियां थी कि मूंखे इंसाफ़ ॾियो। मूंखे मारे थो, मूंखे तशद्दुद करे थो। ऐं पंहिंजी सिलाई कंदी आहियां, पंहिंजे पार्लर जो कमु कंदी आहियां। उहे पैसा कमाए पंहिंजे मुड़ुस खां वठी वञे। मूंखां बेवजह उहे बि ॾींदी आहियां। मूंखे ग़लति ॻोठनि जा इल्ज़ाम लॻाए वेंदो आहे। उनजे बावजूद अॼु मूं मजबूरी थी कोर्ट में आई आहियां। कोर्ट वारनि मुंहिंजे जज सगोरी कोर्ट सगोरी मूंखे इंसाफ़ ॾिनो पाए। अलाह कंदो अञा मूंखे इंसाफ़ मिलंदो, पर हे
जेके नईम काजी सिजा आंदे जेके मुझे मुर्स के चोरण बलगाइन वगैरह मुझे प्रॉपर्टी मुझे छेड़न जाना इतनी जणी आया मुझे बाप कोने मुझे बाबा कोने मुझे इंसाफ जो वने मुझे प्रॉपर्टी मुझे फरण ते आंदा मुझे रोज रोज मुझे पिस्तौल खणी अचंदा रोज रोज मुझे मारन अचंदा इतनी जणी आया तो मुझे इंसाफ जो अपील थी करा सर जी जस्टिसमेंट की करा एसपी की करा सदर की करा आसिफ अली जरदारी की करा मुझे इंसाफ जो वने मुझे छा तसब जो वने अज तक कोर्ट में आया पे तसब लाए इंसाफ लाए मु कदे भी पंजो डिवोर्स कोन वठण चायो है नया वठा दी हे मुते गलत गलत इस्लाम आणंदा है मुझे बारन की जो चाहियो है मुझे बार मुसा गड रहनी कोता हो पेंजे बार मुझे दादी ते रहंदा है मुसा गड रहनी कोन तॾहिं बागोई ऑफिस जे लाइ असांखे मेंबरनि जी ज़रूरत आहे।